PS 77 के हवाले से नासिर नवा के बुधाए पिया जाम शुरू PS 77 जैसे अगोणो वडो वजीर मुराद अली शाह 59,593 वोट खणी खटे वयो आहे। टोटल पोलिंग स्टेशन जा ही नतीजा आहिनि तव्हां जे साम्हूं। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। अगोणो वडो वजीर मुराद अली शाह पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे जेको 59,593 वोट खणी खटे वयो आहे, जॾहिं त GTA जो उम्मीदवार आहे रोशन बुरड़ो जंहिं 7,920 वोट खया आहिनि ऐं हाराए वियो आहे। नाज़िर नवा खे ॿुधायो पिया पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे मुराद अली शाह। अगोणो वॾो वज़ीर मुराद अली शाह 67,513 वोट खणी खटे वियो आहे। GTA उम्मीदवार रोशन बुरड़ो 7,920 वोट खणी हाराए वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अगोणो वॾो वज़ीर मुराद अली शाह पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे। मुराद अली शाह 67,513 वोट खणी खटे वियो आहे। जॾहिं तव्हां खे ॿुधाईंदासीं त GTA जो उम्मीदवार आहे रोशन बुरड़ो जंहिं 7,920 वोट खया आहिनि ऐं हाराए वियो आहे। ही नतीजा आहिनि कंप्लीट नतीजा PS 77 जा। नासिर नवा खे ॿुधाईंदासीं त KTN न्यूज़ पारां रिवायत पंहिंजी बरक़रार रखी वई आहे ऐं सभ खां पहिरियां नतीजा हिन तक जा कंप्लीट नतीजा अवां ताईं पहुचाया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया त PS 77 जा ही कंप्लीट नतीजा आहिनि। अगोणो वॾो वज़ीर मुराद अली शाह 67,513 वोट खणी खटे वियो आहे। GTA उम्मीदवार रोशन बुरड़ो 7,920 वोट खणी हाराए वियो आहे। PS 77 जाम शोरो जे हवाले सां ॿुधायूं पिया अवां खे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। PS 77 जाम शोरो जा कंप्लीट नतीजा अवां जे साम्हूं आहिनि। अगोणो वॾो वज़ीर मुराद अली शाह 67,513 वोट खणी खटे वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। GTA उम्मीदवार आहे रोशन बुरड़ो जंहिं 7,920 वोट खया आहिनि ऐं हाराए वियो आहे। PS 77 जाम शोरो जे हवाले सां अवां खे ॿुधायूं पिया त ही कंप्लीट नतीजा आहिनि। इन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सेवण खां ज़ुल्फ़कार सोलंकी। जी ज़ुल्फ़कार, अगोणो वॾो वज़ीर मुराद अली शाह 67,513 वोट खणी खटे वियो आहे। जी बिल्कुल ही PS 7 जे गैर सरकारी ऐं गैर हतमी मुकम्मिल नतीजे मूजिबि पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ऐं अगूणो वॾो वज़ीर सिंध जो सैयद मुराद अली शाह 169 पोलिंगुनि मां टोटल 67,513 वोट खणी जेको वॾी अक्सरियत सां जेका कामयाबी हासिल करे वरिती आहे। जॾहिं त GTA जे उम्मीदवार रोशन अली बुरड़ो 7,920 वोट खणी सघियो ऐं ॿिए नंबर ते रहियो। अहिड़ी तरह पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सैयद मुराद अली शाह 59,593 जी लीड तां पंहिंजे मुखालिफ़ उम्मीदवार खे इबरतनाक शिकस्त ॾिनी आहे। जंहिं बैदि चूंडियुनि में कामयाबी हासिल करण जी ख़ुशीअ में सैयद मुराद अली शाह सैयद आसिफ अली शाह जी अॻुवाणीअ में पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि ऐं जियालनि ढोल शरनाइनि सां वॾी रैली कढी करंदड़ लाल शहबाज़ जे मज़ार ते चादर चाढ़ी आहे ऐं झुमरियूं आयूं आहिनि, हिक ॿिए खे मुबारकियूं ॾिनियूं आहिनि। जॾहिं त उन मौक़े ते आतिशबाज़ीअ जो पिणु जेको सो शानदार मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिन वक़्त बि जेको सो उते कारकुननि पारां जेको सो ख़ुशी जो मल्हाइण जो सिलसिलो जारी आहे। हिक ॿिए खे गुलनि जे वर्खा कई पई वञे सैयद मुराद अली शाह तां ऐं उनखे मुबारकूं जेको सो ॾिनी पई वञनि ऐं मुराद अली शाह पारां जेको सो हथ ॿधी सभिनी जो थोरो जेको सो अदा कयो पियो वञे ऐं उन्हनि खे उन मुबारकबाद जो मुस्तहकम जेको आहे उहो सेवण जे आवाम खे करार ॾिनो आहे। जी